नाज़िन सिंध जे ॿियनि शहरनि जियां मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाई गजगोड़ सां वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई। जी रबनवाज़, छा सूरत हाल आहे मलीर जी? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बिन क़ासिम गडाफ समेत मलीर में चौमासी मींहं जो गोड़ ऐं खिवण सां वसकारे सबबि नदियूं नाला नेहूं भरिजी आहियूं। बदीजा, गबोल स्टाफ, गडाफ सिटी, बकाई ऐं थधो, काठोड़, दरसाण चनो, गमलोटी समेत गुलशन हदीद, कोट कासिम, रज़ाकाबाद जे ॿियनि हंधनि ते मींहं जो वसकारो। जॾहिं त तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त मींहं सबबि रोड रस्ता मींहं जे पाणी सां भरिजी आया आहिनि ऐं ज़िला काउंसिल कराची पारां चौमासी जे वसकारे मींहं बाबति के बि उपाउ न आहिनि वरिता विया। बरसातीअ पाणी जा लंघ, नालनि, सवेज ऐं गटरनि जी सफ़ाई न हुअण करे हेठां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि ऐं इंतिज़ामिया पारां को बि नोटिस न आहे वरितो वियो। जी रबनवाज़, तव्हांजी महिरबानी।